नाइजीरिया में अमरीकी जमीनी फौज या हवाई हमलो मुमकिन है। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की धमकी। नाइजीरिया में मसीहन के वॾे पैमाने ते क़त्ल कयो पियो वञे। अमरीका यूक्रेन के टोमाहाक मिसाइल ॾियण ते फिलहाल गौर न करे रहिया आहियूं। शाम ते लॻल पाबंदियूं हटाई वेंदियूं जीअं खेनि बका जो मौक़ो मिली सघे। पहिरीं न असां वटि टैरिफ हो न क़ौमी सलामती। दुनिया असांजे ख़िलाफ़ टैरिफ लॻाए रही हुई। केतिरनि ई मुल्कनि ख़ासि तौर चीन पारां इस्तेसाल जो शिकार रहियासीं। हाणे ईअं नाहे। टैरिफ असांखे ज़बरदस्त क़ौमी सलामती ॾिनी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त यारहें में मीडिया सां ॻाल्हियूं। तुर्किया में गाज़ा इजलास अॼु थींदो। पाकिस्तान की नुमाइंदगी नायब वज़ीर आज़म में परॾेही वज़ीर इसहाक डार कंदो। इजलास में 8 अरब ऐं मुस्लमान मुल्कनि जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। इजलास में गाज़ा जंगबंदी मुआहिदे ते ताज़ी अख़बाराई इंसानी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तान गाज़ा में इसराइली फ़ौज की नेकाली जो मुतालबो कंदो। तुर्क परॾेही वज़ीर इसराइल की जंगबंदी खां फ़रार थियण वारनि बहाननि की कोशिशुनि ऐं जारियत खे उजागर कंदो। पाकिस्तान गाज़ा जंगबंदी मुआहिदे ते मुकमल अमल दरामद ते ज़ोर ॾींदो। हमास गज़ा अमन मुआहिदे ते अमल जो सिलसिलो जारी रखंदे वधीक 3 यरग़मालियुनि जा लाश इसराइल हवाले करे छॾिया। इसराइली फ़ौज रेड क्रॉस वटां यरग़मालियुनि जा लाश मिलण जी तस्दीक़ करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी हमास तरफ़ां 3 यरग़मालियुनि जा लाश वापसि करण ते ख़ुशी जो इज़हार। गाज़ा में फ़ौज के नुक़सान पहुंचाइण जे कंहिं बि कोशिश जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। हमास ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखियूं वेंदियूं। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो काबीना इजलास के ख़िताब चयईं गाज़ा के कुछ हिस्सनि में अञा भी हमास जा मर्कज़ मौजूद आहिनि जिन खे मुकमल तौर ते ख़त्म कयो पियो वञे। रफ़ा ऐं ख़ान यूनिस में हमास जा मर्कज़ आहिनि जिन खे जल्द ख़त्म कयो वेंदो। गाज़ा में कयल कार्रवाइनि बाबति अमरीका खे आगाह कयो वञे थो पर कंहिं क़िस्म जी इजाज़त नथी वरिती वञे। अफगानिस्तान के हिंदू कश ख़िते में 6.2 शिदत जो ज़िलज़िलो रिकॉर्ड कयो वियो। 7 ॼणा फौत, 150 ज़ख़्मी। जर्मन जियोफिजिकल रिसर्च सेंटर मूजिब ज़िलज़िले की ऊंधाई 10 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जा लोॾा अफगानिस्तान के मुख़्तलिफ़ इलाक़नि में महसूस कया विया। घरनि खे शदीद नुक़सान। अमलदारनि वधीक माण्हुनि जे फौत थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली जी कॉन्फ्रेंस 4 नवंबर खां दोहा में शुरू थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी कतर में ॿी आलमी समाजी तरक़ियाती कॉन्फ्रेंस में शिरकत करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ग़ुरबत में घटिताई समाजी तहफ़्फ़ुज़ ते रोशनी विझंदो। सदर रोज़गार तरक्की जे मौक़नि बाबति पाकिस्तान जे अज़्म खे उजागर कंदो ऐं क़तरी क़यादत समेत आलमी ऐं इलाइक़ाई अॻवाननि सां अहम मुलाक़ातूं कंदो। कराची में सिंध रेंजर्स की कार्रवाई। 3 घुरबल दहशतगर्द गिरफ्तार। मंगो पीर जे कंवारी कॉलोनी में फितनाल ख्वार जा 3 दहशतगर्द गिरफ्तार। गिरफ्तार कयल दहशतगर्दनि में ज़ैदुल्ला उर्फ ज़ैदू, नूरज़ादा ऐं हज़रत उस्मान शामिल। रेंजर्स तर्जमान मूजिब दहशतगर्द भत्ताखोरी लैंड ग्रैबिंग में मुलविस आहिनि। खानपुर महर भरसां फायरिंग में गोठाणो क़तल। हिक औरत ज़ख़्मी। पीर बरी वारे इलाइक़े गोठ केयर बोज़दार में फायरिंग सबब मीर मोहम्मद बोज़दार क़तल थी वियो। वाक़े जे इतलाह ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। ऐं सिंधड़ी पुलिस की कार्रवाई। 2 जवाबदार गिरफ्तार। 2 किलो चर्स हथ करण जी दावा। फलडियूं थाने ते ॾोहन मुनशियात जे विकिरे में मुलविस 2 ॼणनि ते केस दाख़िल। गिरफ्तार जवाबदारनि में ॻोठ याकूब मरीवासी, मोहम्मद अली ऐं अबूबकर मरी शामिल।